ख़बर शामिल कयूं पिया। शाहजहान बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ नेशनल अल फलाह वेलफेयर ट्रस्ट पाकिस्तान के प्लेटफॉर्म तां मोहतरमा नईमा काज़ी ऐं ऑस्ट्रेलिया की टीम की ख़ुसूसी सहकार सां एक पुरवकार तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें ज़िला बदीन ऐं ठठे के गरीब मुस्तहक न्यू मुस्लिम ख़ानदाननि के 30 न्याणियुनि की इज्तिमाही शादी कराई वई, जंहिंजा निकाह मुमताज़ आलमी दीन चेयरमैन इत्तेहादुल मुस्लिमीन काउंसिल के शेख अल्लामा डॉक्टर आमिर अब्दुल्ला मोहम्मदी साहब जिन पढ़ाया। उन मौके ते नेशनल अल फलाह वेलफेयर ट्रस्ट पाकिस्तान के चेयरमैन महमद अली शेख मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असांजे हिन प्लेटफॉर्म तां 200 गरीब मुस्तहक न्याणियुनि जूं शादियूं कराए चुका आहियूं ऐं आऊं तावन कंदड़ मुखर हज़रातनि जो शुक्रगुज़ार आहियां, जिन हिन घाटे टोड़ महांगाई में हिन नेक कम करण में असांजो साथ ॾिनो। प्रोग्राम मातली भरिसां अली पैलेस शादी हाल में तकरीब मुनक़िद कई वई ऐं न्याणियुनि खे ॾाज में घर जो मुकम्मल सामान ॾिनो वियो। प्रोग्राम में सियासी समाजी शख्सियतुनि भरपूर शिरकत कई। शादी की तकरीब में 3000 माण्हुनि लाइ मानीअ जो पिणु इंतज़ाम कियो वियो।